एक दफे अब्दुल मुत्तलिब साईं के बैतुल्ला में वठी आयो, पाण अंदर वियो, साईं ॿाहिरि वेठा। पोइ ईअं पंहिंजे मुंहं सां साईं निकिरी विया, जीअं ॿार को निकिरी वेंदो आहे पंहिंजे मुंहं सां, पंहिंजे मुंहं सां ईअं हलिया विया, हलंदा विया जबल में। अब्दुल मुत्तलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई कोन। ॾाढी ॻोल्हा कई, करमल सफ़ा ते करमल मरवे ते पगा पियो ॼाराए, ऐलान पियो कराए। आखिर मायूस थी शाम जो बैतुल्ला जे दरवाजे के चंबड़ी करे दुआ पियो घुरे, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकड़ी निशानी ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अल्लाह अब्दुल्ला त जवानीअ में मूंखों जुदा थियो, न जो बचड़ो हुयो मोहम्मद। या अल्लाह मां मोहम्मद के ॾिसंदुसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। या अल्लाह इन यतीम बच्चे के मां ॾिसंदुसि, मुंहिंजी बुख ऐं उन ॾुख मुंहिंजा लही वेंदा। अल्लाह जो यतीम बच्चो तू मूंसां मिला। हेॾो दुआ पियो घुरे, ओॾो रईस अबू जहल उठ ते सुवारा साईं जन हाॾो वेठा। साईं जन के जे बैतुल्ला जे सान में दरवाजे वटि लाथई त अबू जहल थे अब्दुल मुत्तलिब के जो, अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर, इन ॿार जो ख्याल कर, ही मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो त ही असांजी सरदारी ख़त्म कंदो। अब्दुल मुत्तलिब चे सड़े ज़ालिम मुझे न यतीम सां दुश्मनी न कर, ये सिर्फ तो जो सरदार ना है पर मोहम्मद मुझो भी सरदार थई, सॼी कायनात जो यो यतीम सरदार थी। तोखे कहिड़ी ख़बर ही वो मुझो यतीम बचड़ो आ, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा उस ते हलंदी कि तककर मथों छांव कयूं हलंदास। तोखे कहिड़ी ख़बर इहो यतीम मोहम्मद थई, अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा पत्थरनि ते हलंदी त पत्थर भी पेरनि जे हेठों पशम बणिजी वेंदास। अड़े ज़ालिम मुंहिंजे हिन यतीम सां दुश्मनी न कर, इहो मुंहिंजो यतीम बचड़ो आ, ही अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाणी मथे थी मोहम्मद जे अम्मा जे कदमनि में पवंदो हो। इहो मुंहिंजो यतीम बचड़ो आ, ही अञा अम्मा जे पेट में हुयो, हिन जी अम्मा जबलनि में वेंदी त जबलनि जे पत्थर पत्थर मां, वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदा, बुशरा लकी या आमिना फ़इन्नकी क़द हमलत बिसय्यदिल अव्वलीन वल आखिरीन। ओ आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आयो मामूली बच्चो न आहे, अॻियनि पोयनि सवा लख नबियनि ऐं रसूलनि जो सरदार थी। अम्मा जे पेट में भी सरदार रहा हुया या न, पर आलम अरवाह में भी सरदार रहा। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुठी ते पंहिंजे कुदरत जी थपकी हई त क़यामत ताईं जेके इंसान हुया सभु किवलनि जी सूरत में ॿाहिरि निकिरी आया। बाबा इंसान मरंदो न आहे, इंसान ज़िंदा, इहो रूह ज़िंदा, बाक़ी पोइ सूरतूं मुख़्तलिफ़ आहिनि। आलम अरवाह में किवलनि जी सूरत में आयासीं, वरी अम्मा जे पेट में इहा सूरत मिली, अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितासीं त वरी बि सूरत मुख़्तलिफ़ थींदी रही आहे। बचपन में ॿिया हुआसीं, जवानीअ में ॿिया, कुराड़प में ॿिया, कि न साॻा ई हो अथव। केॾी महिल पंहिंजो मुंहुं ॾिसो नी शनाख्ती कार्ड ते त पहिरीं कीअं हो हाणे कीअं, दुनिया में ई सूरत मुख़्तलिफ़ थिए थी। वरी क़ब्र में वेंदासीं त वरी ही जिस्म सॼो ॻरे वेंदो, वरी इन रूह खे ॿी का शिकिल मिलंदी, जीअं शहीदनि जा रूह जन्नत जे सावनि पखियुनि में। वरी क़यामत जे ॾींहुं उथंदासीं त वरी उते त हज़रत यूसुफ वारी सूरत हूंदी, सचो सुभान अल्लाह, हर जन्नती खे सूरत हुआ। इंसान मरंदो कोन्हे, वो बस ही जिस्म मां वरी ॻरी वेंदो, वरी ॿी का सूरत। अल्लाह ताला उन्हनि रूहनि खां वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त सभु रूह ख़ामोश आ,
मौलविन जा रूह, पीरन जा रूह, वलियन जा रूह, गौसन कुतबन अक्ताबन अब्दालन जा रूह, साहबा जा रूह, इमामन जा रूह, बादशाहन जा रूह, पर नबीअन रसूलन जा रूह भी खामोश हुआ। हिकड़ो सरदार हुयो असांजे सोने नबी मोहम्मद मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां पहिरीं नबी से जे रूह जवाब दिनो, या अल्लाह तू असां सभिनी जो रब आ। पो सभिनी रूह ने रीस ते चयो, कालू भला, या अल्लाह असांजे सरदार जो इहो जवाब आ त असांजो भी इहो ई जवाब आ त असां सभिनी जो तू रब आ। आलम अरवाह में भी सरदार रहा होया या न, अम्मा जे पेट में भी सरदार रहा, बचपन में भी सरदार रहा। अबू जहल तो चए को नबी जो दुश्मन हो, वक्त जो फिरौन अब्दुल मुत्तलिब खींचे मां उठ थी अचा पियो। मोहम्मद मुस्तफ़ा जबलन जे घाटी में वेठो हो अकेलो, जिया जो मुझे उठ जी नजर मोहम्मद ते पई तो उठ मोहम्मद जे कदमन में वेही रहो। मोहम्मद के मां पोया विहार आडो पान रईस थी वेठुस, उठ उथियो वरी वेही रहो, वरी उथियो वरी वेही रहो। जॾहिं मोहम्मद के आडो विहार तॾहिं मुंहिंजो उठ हलियो आ। समझ में अचे थो त इहा असां सभिनी जी सरदारी ख़त्म कंदो। इन जे करे अल्लाह से फमा वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा। अल्लाह से फरमा मुझा महबूब तू नंढड़ो हुए, भुलजी हलियो वे जबलन में, जिया मूसा के फिरौन जे घर में मां पालियुम, इए वक्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्लाह जे दरवाजे ते पे पहुचाए। इहो भी मुंहिंजो तो ते थोरो थई, मां उन वक्त में भी तोखे कोन छॾियुमि त सोना हाणे तोखे कीअं छॾींदुसि। तो बहरहाल सरदारन वारियूं खूबियूं नबी से में हुयूं। इन जे करे मक्के जे वॾेरनि चयो असां तोखे सरदार मञण जे लाइ बि तयार आहियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि असांजी मन, इएं न चओ त सभु कुझु अल्लाह जे हथ में आ, इएं चओ त अल्लाह भी अल्लाह आ, पर ही भी घटि न, ही भी कमाए सुता, हिननि खे भी अल्लाह पंहिंजो कुझु वंड ॾिनो आ। असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी मोटाए कोन थो। हवा जो असांजा मुसलमान भी ईअं था, अल्लाह भी अल्लाह आ, पर कलंदर साईं भी घटि कोन्हे, ही भी कमाए सुतो आ। कमायो अथई तव्हांजे लाइ, सही हमादुल्ला कमायो असांजे लाइ कमायो। जेका इबादत कई, ज़िक्र अज़कार कई, तबलीग कई, वैज़ नसीहत कई, और कंहिंजे लाइ कई? असांजे लाइ। तव्हां भली व्याज खाओ, रिश्वत खाओ, मौसीक़ी राग नाच गाना, जो पतो न हराम जो पतो, न जायज़ जो पतो, न नाजायज़ जो पतो। रात ॾींहं गिला पिया कयो, कूड़ पिया ॻाल्हायो, मां वेठो आहियां तव्हांखे बचाईंदुसि, चढ़िया थिया हो। मुशरिकी ने मक्का जो भी इहो ई न, असांजा हथ गुनाहगार, पेर गुनाहगार, अखियूं गुनाहगार, कन गुनाहगार, असांजी ज़ुबान गुनाहगार, असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी मोटाए कोन थो। हाउलाए शुफाउना इंदल्लाह, असां इन्हनि खे चवंदा आहियूं, इहे अल्लाह खे चवंदा। नुकर्रिबुना इलल्लाहि ज़ुल्फा, इहे असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। इए चो तो अल्लाह भी अल्लाह वा, पर ही भी घटि न आहिनि। अब शिरक इहो अथव, इहो जेको पर मिलाईंदा हो न, इहो शिरक, पर न चवंदा। तुंहिंजी ज़ाल तोखे चए त तूं भी तूं आ, पर ही भी तुंहिंजो दोस्त आ।
पर ही भी तुझो सगो भावा, पर ही भी तुझो पिया। तू ज़ाल जी मोहब्बत में पंहिंजे दिली दोस्त के बर्दाश्त न तो करे सगी, पंहिंजे सगे भा सगे पी के घरवारी जी मोहब्बत में तू बर्दाश्त न तो करे सगी। एडी गैरत है तो के अल्लाह त सब खां दी गैरत मंदा। त रब पंहिंजी मोहब्बत में पंहिंजे दोस्तन के पंहिंजे प्यारन के कीअं बर्दाश्त कंदो।